अफ़सोसनाक ख़बर अवां शेयर कयूं पिया। शेख भिरकियो भरिसां नौजवान बदफेलीअ बाद घोटा ॾेई क़तल कयो वियो आहे। क़तल थी वियल नौजवान जी सुञाण न थी सघी आहे। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। शेख भिरकियो भरिसां नौजवान बदफेली बाद घोटा ॾेई क़तल कयो वियो आहे। क़तल थी वियल नौजवान जी सुञाणप नाहे थी सघी। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे। शेख भिरकियो भरिसां नौजवान बदफेली बाद घोटा ॾेई क़तल कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं त क़तल थी वियल नौजवान जी सुञाणप न थी सघी आहे, जॾहिं त लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। शेख भिरकियो भरिसां नौजवान बदफेली बाद घोटा ॾेई क़तल कयो वियो आहे। क़तल थी वियल नौजवान जी सुञाणप न थी सघी आहे। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। शेख भिरकियो भरिसां नौजवान बदफेलीअ बाद घोटा ॾेई क़तल कयो वियो आहे। क़तल थी वियल नौजवान जी सुञाणप न थी सघी आहे। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। शेख भिरकियो भरिसां नौजवान बदफेली बाद घोटा ॾेई क़तल कयो वियो आहे। क़तल थी वियल नौजवान जी सुञाणप न थी सघी आहे। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं शेख भिरकियो मां आवाज़ जे रिपोर्टर मुज़फ़र बिरोही खां। जी मुज़फ़र, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, शेख भिरकियो थाने जे हद ॻोठ बिजर टालपुर जे रहवासी 15 वरनि जे नौजवान जुनेद उल सुल्तान खासकेली जो ॻोठ भरिसां ज़्यादती बैदि गुप्ता ॾेई तशदद कयल लाश हथ आयो आहे। इतला मिलण ते शेख भिरकियो पुलिस बर वक्त पहुची लाश पोस्टमार्टम लाइ टंडो मोहम्मद खान नियो वियो, जितां कागज़ी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो आहे। पुलिस मूजिबि वारसनि जो चवणु आहे त असांजे नौजवान खे पाड़ेसिरी महबूब ख़ासकेली सॾु करे ॿाहिरि वठी वियो, जंहिंजो लाश देरि ॻोल्हा करण बैदि हथ आयो आहे। ऐं वारसनि जो चवणु आहे त असां सां वॾो ज़ुल्म थियो आहे ऐं जेको आहे सो फौरन जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ SSP टंडो मोहम्मद खान सैद सलीम शाह बर वक़्तु वाक़े वारे हंधि पहुची ऐं जेको शेख भिरकियो SHO खे हिदायत कई आहे त फौरन जवाबदार गिरफ़्तार करे ऐं संदसि वारसनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं संदसि वारसनि खे पिणु यकीन ॾियानी कराई आहे त जवाबदारनि जा फौरन गिरफ़्तार करे तव्हां सां इंसाफ़ कयो वेंदो। जी ठीकु आहे मुज़फ़र, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।